मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। से औरतुनि जो ड्राइवरिंग करण कीअं आहे, मसलन तौर का औरत कार या मोटरसाइकिल बिल्कुलु इस्लाम रोके छॾियो। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फरमायो वकरन फ़ी बुयूतिकुन्ना वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला। अल्लाह ताला फरमायो औरतुनि खे घरनि ताईं महदूद कयो, तव्हांजो औरतूं आहिनि उनखे घरनि ताईं महदूद कयो ऐं ईअं ज़ीनत करे ॿाहिरि न निकिरो जीअं जाहिलियत जे ज़माने जे अंदरि औरतूं ज़ीनत करे ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं। जीअं असांजे ज़माने जे अंदरि काफ़ी मुस्लमान जूं औरतूं ज़ीनत करे ॿाहिरि निकिरंदियूं, फैशन करे जेको ॿाहिरि निकिरंदियूं, सेम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने खां पहिरियां जाहिलियत जे ज़माने जे अंदरि औरतूं ईअं हुस्न खे ज़ाहिर करे ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं। इस्लाम मज़हब जीअं जो आयो, इस्लाम पाबंद बणायो त औरत घर ताईं बहितर आहे। बाक़ी औरत साईं ड्राइवरिंग करे, साईं औरत कार हलाए, साईं औरत स्कूटर हलाए, माशरो ख़राबु थींदो। औरत जेकॾहिं कोई बि कार हलाए मसो माला खां को गुज़र करे 100 पॉइंट मां 99% मर्द उन औरत खे ॾिसंदा, 99% उन मर्द जेको औरतुनि खे ॾिसंदा। त औरत लाइ कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे त औरत कार हलाए। कहिड़ी ज़रूरत साईं खई आहे? हाणे ॻाल्हि साईं तव्हां मौलवी हो, जेकॾहिं का औरत घर में को माण्हू मरण ते हुजे पोइ बि औरत ड्राइवरिंग न करे। साईं जंहिं टाइम कोई मरण ते हुजे न पोइ भले औरत वञी करे ड्राइवरिंग करे। केरु घर में मर्द मौजूदु आहिनि, ड्राइवर मौजूदु आहिनि। ये असांजे माशरे जे लाड़काणे जे अंदरि घणो थो हले, सखर जे अंदरि घणो थो हले, हैदराबाद जे अंदरि कराची जे अंदरि ज़्यादा हले थो औरतूं ड्राइवरिंग कनि कार जूं। असां मुस्लमान अल्लाह जो कसम अलॻि थी विया, छाजे करे? मग़रिबी कल्चर खे ॾिसी करे असां मुस्लमाननि जे पुष्ट ते हली पियासीं। पंहिंजी औरतुनि खां असां जेको आहे हिजाब फाड़े करे हेठि उछले छॾियोसीं ऐं उन ॾींहुं मुस्लमान नाकाम थी वियो। मोटरसाइकिल, औरत हलाए थी मोटरसाइकिल सिंध जे अंदरि, औरतूं हलाइनि थियूं सिंध जे अंदरि मोटरसाइकिल। वॾे में वॾो ज़ालिम ऐं बेहया मां हिकिड़ो शख़्स ॾिठुमि जेको उनखे वरी एवॉर्ड ॾिए पियो। वॾो फज़ीलत जो कमु करे रही आहे औरत। 10, 12, 15 औरतूं मोटरसाइकिल जो चकर लॻाइनि थियूं। असांजी हुकूमत जा कुझु नुमाइंदा हेॾो सारो साईं कप, हे माशाअल्लाह हे तव्हां ॾाढो फज़ीलत जो कमु कयो आहे, हे खणो कप। इन ज़ालिम इन्हनि बेहयानि खे इहा ख़बर नथी पए कॾहिं तव्हां अहिड़े ज़ालिमो अहिड़ी औरत खे कप ॾिनो, इनाम ॾिनो जेकी मुकमल हिजाब सां हुजे? न ॾींदा। छो ॾींदा? छो ॾींदा? बिल्कुलु न ॾींदा। उनखे इस्लाम पसंदि आहे ई न। असांजे मुआशरे जे अंदरि औरत स्कूटर हलाए, हा साईं इनाम मिलंदा। त काॾे था वञूं असां मुस्लमान? असां जनम जे तरफ़ पोइ वञूं था। हे असांजी इज़त जे मथां अमलो आहे। शायदि इन ॻाल्हि जेकी मां हाणे कयमि इहा शायदि तमामु मुस्लमान खे ॻाल्हि सम्झ में न अचे, तमामु मुस्लमान खे इहा ॻाल्हि जेको आहे ज़हन में ग़लति लॻे। साईं मौलवी जेको आहे पंहिंजी ॻाल्हि थो करे, औरत छॾे खां कार न हलाए, छॾे खां स्कूटर न हलाए। कुझु ज़माने में चङी तरह तव्हां मुस्लमान खे इल्मु ॾियणो पवंदो। हिन टाइम भले जेको आहे मुस्लमान इन ॻाल्हि खे न सम्झनि।